अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल तकरार जे ईंदड़ नए एपिसोड में छा लाला हाकमज़ादीअ खे अगवा करे हाकमज़ादीअ सां शादी कंदो? छा सिजावल लाला जे क़ैद मां हाकमज़ादीअ खे आज़ादु कंदो? छा बहावल ख़ान नवाब ख़ान ऐं मीर जे क़ैद मां पंहिंजे पुट खे आज़ादु कराईंदो? छा सिजावल ख़ान मूसा खे बि आज़ादु कराईंदो? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां तव्हां सभिनी दोस्तनि खां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे। जेकॾहिं तव्हां अञा ताईं असांजे वीडियो खे लाइक नाहे कयो त वीडियो खे लाइक करे छॾींदा ऐं चैनल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे चैनल MG ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, हलूं था पंहिंजे मेन वीडियो जे तरफ़। त ड्रामा सीरियल तकरार जे ईंदड़ नए एपिसोड में तव्हां ॾिसंदा त लाला हाकमज़ादीअ खे अगवा करे ऐं उन खां पोइ हाकमज़ादीअ सां शादी करे सिजावल खां पंहिंजा पूरा पलांद वठंदो ऐं सिजावल ख़ान हाकमज़ादीअ खे लाला जे क़ैद मां कॾहिं बि आज़ादु कोन कराए सघंदो। बहावल ख़ान जॾहिं शहर खां वापसि ईंदो त उन जी धीउ उन खे ॿुधाईंदी त तव्हां जे वञण खां पोइ मीर ऐं उन जा माण्हू आया ऐं उहे अदा ऐं भाॼाई खे खणी विया। बहावल ख़ान इहो सभु ॿुधी नवाब ख़ान ॾे वेंदो ऐं उते नवाब ख़ान बहावल ख़ान खे मीर जो पतो ॾींदो ऐं बहावल ख़ान पंहिंजे पुट खे बि आज़ादु कराईंदो। सिजावल ख़ान लाला ऐं नवाब ख़ान खां बदिलो वठण लाइ पलांद वठण लाइ मूसा खे जेल मां आज़ादु कराईंदो ऐं मूसा जो इस्तेमालु कंदो ऐं मूसा जा कन भरींदो ऐं मूसा खे नवाब ख़ान जे ख़िलाफ़ कंदो। छा सिजावल ख़ान मूसा खे जेल मां आज़ादु कराए सघंदो या न, इहो तव्हां कमेंट बॉक्स में लाज़मी ॿुधाइजो। दोस्तों, मिलंदासीं तमामु जल्द हिकु नए वीडियो में। तेसिताईं माशाल्लाह।